हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमान इस्लाम। सिंध समूरी सोन, सिंध सजी सुरहान, मौज भरियो महरान सदा वही सिंध में। अदा अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो आहे कणकनि जो लाबारो ऐं कामोरनि जो हिसो। अप्रैल जो महीनो असांजे सिंध में घणो करे लाबारा फाइनल थी वेंदा आहिनि ऐं फुटी ऐं मिर्चनि जी पोखाई शुरू थींदी आहे। सो इन महीने में अक्सर करे असां वटि कणक घुरण जे लाइ फ़क़ीर बि ईंदा आहिनि, मंगणहार बि ईंदा आहिनि, मिसकीन बि ईंदा आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु कामोरा बि ईंदा आहिनि। मूं कल्ह आयल हिकिड़े असांजे दोस्त जो नालो कंहिंजो बि कोन था खणूं। सो गवर्नमेंट जे कंहिं डिपार्टमेंट जो हुयो। सो चई त साईं असीं हर साल हाजी साहब वॾो बि जॾहिं हूंदो त असां कणक वठणु ईंदासीं। सो असां कणक वठणु आया आहियूं। सो मूं हुनखे चयो, मूं चयो दादा पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां माशाल्लाह गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियो, तव्हांजी चङी ख़ासी पघार बि हूंदी यकीननि। ऐं हींअर जेको करोना जो इहो सॼो हले पियो मसइलो, इन में मूं छा कयो आहे, जो मूं जेतिरी बि मुंहिंजी कणक आहे उन में हिकु मण ते किले जे हिसाब सां जेतिरो बि वज़न थियो आहे उहो अलॻि सां मूं तोरे रखी छॾी आहे, जेको आउं ग़रीबनि में विरहाईंदुसि। ऐं मूं कुझु विरहाई बि आहे, कुझु आउं विरहाईंदुसि बि सही। छा तव्हां चाहियो था त आउं उन्हनि ग़रीबनि, मिसकीननि, यतीमनि, मंगणहारनि ऐं फ़क़ीरनि जे हिसे मां हिकिड़ो हिसो कढी तव्हांखे ॾियां? सो हमरा लाजवाब थी वियो। चई साईं बसि ठीकु आहे, पोइ को मसइलो कोन्हे, तव्हां भले न ॾियो, भला इहे कयो। वीचारो थोरो माना उदास थियो। मूं चयो ॾिसो इन में को नाराज़ थियण जी ॻाल्हि कोन्हे। मूं ॾाढो इज़त सां हुनखे सम्झायो। मूं चयो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, आउं तव्हांखे मण जो हींअर कणक जो मण ॾियां मिसाल तौरु, तव्हां वटि महीनो हलंदो, तव्हांजी पंहिंजी गवर्नमेंट जी सैलरी हूंदी। हिकिड़ो अहिड़ो दिहाड़ीदार मज़दूर जेको वीचारो ततल उस में कमु करे थो सॼो ॾींहुं, उनजी सॼी दिहाड़ी ते आहे। हींअर कोरोना वारे मसइले खां पोइ उहे सभु वीचारा माण्हू घर वेठा थी विया आहिनि। सो मुंहिंजी इहो तव्हांखे बि गुज़ारिश हूंदी, ऐं दोस्तनि ॿिया ज़मींदार उन्हनि वटि बि यकीननि तव्हां वेंदा, उन्हनि खे बि इहो ॿुधायो त हीउ जेको कणक जो हिसो आहे इहो हिकिड़े मण ते किलो जे हिसाब सां अलॻि करे रखो, ऐं उहो उन्हनि ग़रीबनि में, उन्हनि मुस्तहक़ीन माण्हुनि में ॾियो। ऐं तव्हां बि उन्हनि वटि वञो त इहो उन्हनि खे इहो चओ त साईं असांजो जेको हिसो तव्हां असांखे साल जो ॾींदा आहियो उहो उन्हनि ग़रीबनि खे ॾेई छॾियो। त इहो तमामु असांजे समाज जे लाइ बहितरु साबित थींदो। असांजे समाज में बुनियादी तौर ते काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पॉज़िटिव बि आहिनि, मुस्बत बि आहिनि, काफ़ी मनफ़ी शयूं बि आहिनि जेको मतिलबु सालनि खां हलनि पियूं। असां कॾहिं बि ध्यानु कोन ॾिनो आहे उन्हनि शयुनि ते। पर मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे, आउं रिएक्ट कंदो आहियां, रद्द अमल ॾींदो आहियां। मुंहिंजी इन साॼे वाक़े खां पोइ मूं हिकिड़े दोस्त सां ॻाल्हायो। मुंहिंजो यार मूं वटि हिकिड़ो आयो हमरा, गवर्नमेंट जो मुलाज़िम हुयो, ऐं मूं हुनखे इनकार करे छॾियो कणक जे लाइ। सो हू ॾाढो नाराज़ थियो, कराची जो दोस्त। चई यार तूं अजीब माण्हू आहे, तूं त हर ॻाल्हि में जेको आहे पंहिंजी हणंदो आहीं, ऐं तूं जेको आहे तुंहिंजूं त छुरी पंहिंजो अलाए कहिड़ो तूं इनकलाबी इहे फलाणो आहे। मुंहिंजो त इनकलाबी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि इहा ॾिसो न, असांजे सोसाइटी में जेके बि अहिड़ियूं शयूं जंहिं ते तव्हांजो ज़मीर मुतमिन न थिए त पोइ तव्हां उन ते रद्द अमल त ॾियो न। घटि में घटि तव्हां हक़ ऐं सच जी ॻाल्हि त कयो न। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, क्यूबा जे इनकलाबी कामरेड चे गुवेरा खां कंहिं सवालु कयो त इंसान ऐं हैवान में छा फ़र्क़ु आहे, त हुन ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾिनो। हुन चयो त हैवान उहो आहे जेको पंहिंजी नसल वारे ते ज़ुल्म थींदे ॾिसी ऐं रद्द अमल न ॾिए। मिसाल तौरु जेकॾहिं को मेंहिं बीठी आहे या को जानवर बीठो आहे, उनजे भरिसां खे ॿी मेंहिं खे तव्हां लठ हणंदा त उहो मेंहिं साइड वारी चुप करे वेठी हूंदी, उन ते को असरु कोन्ह थींदो। जॾहिं त इंसानु उहो आहे जेको ॿिए कंहिं इंसान ते थींदड़ ज़ुल्म ते आवाज़ु उथारे, रद्द अमल ॾिए, रिएक्ट करे, त पोइ उहो इंसानु आहे। जेकॾहिं ईअं नथो करे त उन इंसान में ऐं हैवान में को फ़र्क़ु कोन्हे। सो मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी आदत अलाए छो शुरू खां वठी, हिकिड़ो त मुंहिंजी इहो सवालु करण जी ख़राबु आदत आहे, त आउं हर ॻाल्हि में सवालु कंदो आहियां त ईअं थिए पियो आख़िर त छो पियो थिए। इहो भॻल कप में हिननि खे चांहि पियारियो पिया त भॻल कप में छो? ॾाढा साईं खां नंढपण में सवालु कयो, मुंहिंजे ॾाढा हारी हेठि छो वेठा आहिनि? त पोइ ॾाढा साईं वीचारा हुनखे हा बाबा मथे वियो, को मसइलो कोन्हे, मथे वियो। पर मूंखे तसली बख़्श जवाबु करे बि कोन ॾेई सघियो। सो अहिड़ियूं शयूं मुंहिंजे ज़हन में ईंदियूं आहिनि। ऐं छा कयां, मुंहिंजो ज़हन रद्द अमल वारो ज़हन आहे, बाग़ी ज़हन आहे। सो इन जे करे आउं चवां दोस्तनि खे अक्सर चवंदो आहियां त हा मां ॾोही आहियां, मूं आहिनि कई ॾोह कया। सो अदा दोस्तो, इन सां गॾु इहो आहे त मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त तव्हां वटि जेको कणकनि जो खरो हींअर फाइनल फ़ारिग थियो आहे, उन में तव्हां हिसो हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ रखो। ऐं अचो त कोशिशि कयूं त सिंध में जेके बि असांजे तव्हांजे ॻोठ में हुजनि, तव्हांजी यूनियन काउंसिल में हुजनि, तव्हांजे डिस्ट्रिक्ट में हुजनि, जेके दिहाड़ीदार मज़दूर आहिनि,
उन्हनि जी तव्हांखे पारत हुजे उन्हनि जे लाइ हिकिड़ो हिसो मुख़्तस रखियो। जेके मुस्तहक़ीन माण्हू आहिनि तव्हांजे पाड़े में उन्हनि खे कणिक ॾियो ऐं उन्हनि जी मदद कयो। सो अदा अचो त सिंध मां गुरबत जी पहाड़ पटण में पंहिंजो किरदारु अदा कयो। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमान को इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो सन सलामत साथ सलामत। थैंक यू।